नसीराबाद में वाटर सप्लाई पानी की खोट खिलाफ हथन में कूलर ग्यालियों खड़ी इत्तेहाद के सदर सूफी गफार चने, मंसूर काठे, अरबेलो खान, शेख आसिफ काठे, इनामुल्लाह कांदड़े, हबीबुल्लाह काठे, अब्दुल जब्बार ऐं ॿियनि धरणो हयो। धरणे में शहर के सियासी समाजी तंजीमन के अगवाणनि भरपूर शिरकत कई। अगवाणनि खिताब कंदे चयो आहे त तक जे MNA ऐं MPA जे कन ते का जुए बि नथी चुरे। अगवाणनि चूंडियल नुमाइंदनि ऐं पब्लिक हेल्थ इंतजामिया खे चेतावनी ॾींदे चयो आहे त जेकॾहिं 3 ॾींहनि जे अंदर काठिया मोहल्ला, मदीना कॉलोनी समेत समूरी शहर में पानी की खोट खत्म न कई वई त पब्लिक हेल्थ ऑफिस के ताला हणी बंद करे छॾींदासीं। अगवाणनि चयो त फौरी तौर ते बॉर्डर वाटर सप्लाई ते हेवी जनरेटर मुहैया कयो वञे। नसीराबाद के माण्हुनि मां बेचैनी खत्म कई वञे।